बराए महिरबानी स्क्रीन फुल करो। 3 मिंटनि जे अंदरि अहिड़ो वीडियो इफेक्ट सिखंदासीं जेको तव्हांजी वीडियो खे वायरल बनाए सघे थो। सो असां ते इफेक्ट ते क्लिक कयो आहे ऐं हिते तव्हांखे 4 क़िस्मनि जा इफेक्ट मिलंदा। वीडियो इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट एंड AI इफेक्ट। सो असां नॉर्मली वीडियो इफेक्ट ते क्लिक कयो आहे। हिते केतिरा ई ट्रेंडिंग इफेक्ट मौजूदु आहिनि ऐं हिननि में कुझु प्रो आहिनि ऐं कुझु फ्री वारा आहिनि। मां तव्हांखे क्लिक करे ॾेखारियां थो। ही ॾिसो लाइटनिंग इफेक्ट। ही तव्हांजी वीडियो में बिजली वारो कमु कंदो। उन जी साइड में आहे स्लैम ज़ूम। ही ज़बरदस्त इफेक्ट आहे। हिन तव्हां एडजस्ट करे स्पीड घटि करे सही रखी सघो था हिन तरीक़े सां। उन खां पोइ तव्हां थोरो हेठि स्क्रोल करियो डाउन में तव्हांखे बटरफ्लाई वारो इफेक्ट मिलंदो। ही बि ट्रेंडिंग इफेक्ट आहे, तव्हां पंहिंजी वीडियो में यूज़ कयो। उन खां पोइ उन जी साइड में इनटू स्टार डस्ट इफेक्ट आहे। ही बि ट्रेंडिंग इफेक्ट आहे, तव्हां इस्तेमालु कयो। तव्हां सर्च बि करे सघो था। ही ज़बरदस्त कमाल वारो इफेक्ट आहे। उन खां पोइ हेठि ज़ूम लेंस, फ्लैश, इहे ज़बरदस्त इफेक्ट आहिनि। इहे तव्हांखे प्रैक्टिस करे ॾेखारियूं था। ही फ्लैश इफेक्ट आहे। ही ज़बरदस्त इफेक्ट आहे। हिन खे तव्हां एडजस्ट करे सघो था। हिन ते क्लिक कंदा त तव्हां एडजस्ट जा ऑप्शन मिलंदा। हिननि खे थोरो थोरो घटि करे सघो था त जीअं हिन जो लुक जेको सो बेस्ट थिए। उन खां पोइ ही साइड में आहे डोज़। ही पखियुनि वारो जेको सो इफेक्ट आहे, ही ज़बरदस्त आहे। ऐं उन खां पोइ हेठि तव्हांखे क्लिप लाइट्स इफेक्ट मिलंदो। ही ॾाढो ज़बरदस्त इफेक्ट आहे। ही लाइटिंग जेको सो ॾेखारींदो आहे। थोरो हेठि स्क्रोल कंदा ही मिनी ज़ूम तव्हांखे इफेक्ट मिलंदो। ही बहितरीनु इफेक्ट आहे। ही ज़ूम जो कमु कंदो आहे। उन खां पोइ हेठि आहे शेक। ही जेको सो वीडियो खे थोरो लोडींदो आहे, शेक कंदो आहे। हिन तव्हां एडजस्ट करे सघो था स्पीड 0 करे ऐं हेठि तव्हां जिते सही लॻे ओतिरो रखी सघो था। दोस्तो असां वापसि बैक में आया आहियूं ऐं हिते बॉडी इफेक्ट हे तव्हांखे ईंदड़ वीडियो में सम्झाईंदासीं। अगरि वीडियो तव्हांखे यूज़फुल लॻी हुजे त सब्सक्राइब ऐं लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो। मिलूं था ईंदड़ वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।